वो भला भाग मुझा फिरी पाण आया, भला भाग मुझा फिरी पाण आया, वरी भागवारे वरी भागवारे। दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। छॾे जहिड़ा झगड़ा परचण जे का पचार कयो, छॾे जहिड़ा झगड़ा परचण जे का पचार कयो। कढी दिल मां नफ़रतूं, कढी दिल मां नफ़रतूं, फिटाई हथियार कयो, अदा फिटाई हथियार कयो। कंदकोट में मौसीकी जे आलमी ॾींहं ते ऑल सिंध संगीतकार एसोसिएशन पारां गौसपुर में पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि तकरीब में फ़न जो मुज़ाहिरो कयो। मौसीकी जे आलमी दिहाड़े ते नाले वारे फ़नकार सैयद राशिद अली शाह जी रिहाइश गाह ते थियल तकरीब में फ़नकारनि अब्दुल कादिर, दाऊद पोटो, फ़कीर सुलेमान सब्ज़ोई, अयाज़ बजारानी, ग़ुलाम नबी शेख ऐं मोहम्मद अली मलिक तगियल फ़कीर ऐं ॿियनि कलाम ॻाए तकरीब में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते आसा जे अॻवान सैयद राशिद अली शाह ऐं ॿियनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मौसीकी खे तरक़ी वठाइण लाइ असांखे पंहिंजो भरपूर किरदारु अदा करणु घुरिजे।